मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सर ते पेंशन कटौती ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ गस्टा सप्लाई पेटेलिफ ऑल पाकिस्तान रेवेन्यू एम्प्लॉइज़ अलायंस गज़ेटेड ऑफिसर्स एसोसिएशन समेत ज़िले जे मड़ई सरकारी इदारनि जे मुलाज़मनि अॼु 5 ॾींहं बि स्कूलनि कॉलेजनि अस्पतालनि ऐं सरकारी ऑफिसुनि मां एहतजाजन बाइकआउट करे आचर ख़ासखेली, गुल मोहम्मद हमूपोटो, तलत ख़ासखेली, बशीर अहमद खत्री, अब्दुल करीम हमूपोटो, सैयद जहांज़ेब शाह, इल्मुद्दीन मेमण, आफाक अंसारी, इरशाद मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में सिटी प्रेस क्लब मटियारी अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे कैंप क़ाइमु करे छॾी ऐं नारेबाज़ी कई। अॻवाननि जो चवणु हो त पूरी सिंध जा सरकारी मुलाज़िम पंहिंजे जाइज़ हक़नि लाइ अॼु चौथे ॾींहुं बि मुसलसल एहतजाज करे रहिया आहिनि, पर सिंध हुकूमत जे कन ते जूं बि नथी चुरे। अॻवाननि जो चवणु हो त पेंशन रिफॉर्म्स जे नाले ते पेंशन कटौती जे कारे कानून सिंध हुकूमत जे मुलाज़िमनि खे वफ़ाक़ी मुलाज़िमनि जी बराबर डीआर अलाउंस ॾियणु, मुलाज़िमनि जे रिटायरमेंट वक़्तु ग्रुप इंश्योरेंस जी अदायगी ऐं महांगाई खां रिलीफ ॾियण वारा मुतालबात जेसिताईं मंज़ूर न कया वेंदा, असांजो एहतजाज जारी रहंदो।